छा नथी ये माटली करे सुभाणे करे स्कूल खोलियो पाणिया ॿार लिया माण्हू मरण बदा तो फिर स्कूल जी लगी है स्कूल में बीमार ॿार चाक हूंदा त स्कूल में ईंदा न असां पढ़ंदा न होॾा परिया स्कूल सो भले पुतो असां अचूं न हाज़िरी हयो था वञूं ॿार अचनि कोन था हाज़िरी किरोना लगी पई आहे इज्जत सां स्कूल खोल न त मां वञी तो ते हिसाब सिंधी भाग ॿुधाए स्कूल थो जा इहोस न ता जेके खपे वञी घुरा किरोना लगी पई आहे माण्हू ॿुधा मरण भला लगे भला खबर पए ॿुधाई हां वञा मां ते हिसाब सिंधी भाग किरोना लगी पई माण्हू ॿुधा मरण तव्हां खत्म थी वई हालांकि किरोना बि कोन आई कोरोना बि ख़त्म थी साम्हूं चंदनि जो ॻोठा हुननि स्कूल अञा भले पियो लेकिन असांजे ॻोठा वारनि दादागिरी कई आहे हाणे तव्हां हलो हुननि खे छा हुननि पघारूं खणी वञो नंढड़ी ॿारनि जो मुस्तक़बिल ख़राब पियो थी हल तव्हां मुस्तक़बिल मास्तर इहो त मास्तर अथई ॾाढी दादागिरी थो करे सघंदा तो स्कूल खोले छह महीनो साल जे ॿिया तव्हां अञा कोरोना हो ॾाढा इहा छा आहे तव्हांखे छा तव्हांजी पघार चालू आयो थी हाणे त ही समूह छाजे करे स्कूल कोन था खोलियो अरे किरोना काथे आहे किरोना माण्हू ॿुधा मरण तव्हांखे स्कूल ई लगी आहे कहिड़ा सिंध में माण्हू आहिनि बस यार तव्हांखे ॾिसो ई कोन था अरे शुक्र कहिड़ी कुआड़ी में माण्हू था मरण तव्हांखे स्कूल जी कुआड़ी खणी था दाबा थो पर सुभाणे मुंडी न हूंदी न बाबा प्यार सां सम्झाए थो वॾनि खे कोन प्यार सां भाॻवान रखा कुआड़ी घुराया घुराई प्यार सां सम्झाए थो पर घर खां अलॻि हुजे अरे शुक्र करे वांगुरु वारो कुआड़ी खणी वियो आहे कुआड़ी खयो पिया आयमि मन प्यार सां कोन सम्झंदा गलती मञ प्यार सां बाबा ॿारनि जो मुस्तक़बिल ख़राब थो थिए सोचे सम्झे बीठो आहे